तो के खामा खा मक्खन में वार कढण जी आदत है छोरी तू मूसा थी करे सच थी चवा तू जो कड़ो कमा असा जाल मुसन विच में गालाय जो सूलियत चाढ़े तुझे आत्मा के तुझे जिस्म का अलग करे छई दे छो माने धड़की आया पक्का बंद कर हाथ मौत का दी थी वाली मुझे जबान के लगाव दे तेरा तुझी जबान कटे तरिए दे रखे छड़ी दो साए अरे हला ये बाजी सिक्के लगा कर हत्ता जो प्रेशर मथे जाहे छड़े दे हल नी छोरी बेनो सी थी जी अम्मा हाणे चो छा गाला हवेली जी सुठी नमूने सां सफ़ाई कयो ऐं सामान जी सेटिंग कयो। अज भला तहां के सुठी सफाई ऐं सेटिंग जो ख्याल किए पयो? अम्मा तो के हर वक्त हवेली जी फिक्र हुंदी आ अदे बेराम खान जो पुट थो अचे शहर खां। हां दातर खान पे अचे कॾहिं बि अचे सुभाणे न ॿिए ॾींहुं पहुची वेंदो इन करे तव्हां सफ़ाई करे वठो वञो। अदा अज गुलाबी तो परेशान पे लगे रदा मुखा पुसा न कर मुखी पासा ॾाढो परेशान आ पर आखिर छो छाए जो यो जो तुझे मुड़ सके नई जिंदगी मिली आ एड़ी केड़ी गाल थी जो ने की नई जिंदगी मिली आ तुझे मोहमा बचाओ थमास मौत जे मुंह में हां गुर राणा है राणा पाछे पेड़े जा माण्हू वठी मुखी पासा के मारया हां मुखी मारया हाण माराणा जे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा न कया तो मुझो नालो बे गुलाब ना है गुलाब तू को बेड़ो जज्बाती कदम न खण किथे नुकसान न थी पवई नुकसान पवे या फायदो गुलाब यो ना सोचींदो पहिरी ऐं आखिरी गाल राणा जो लास बस ऐं हुन जे लास सजा एतिरा त टुकड़ा टुकड़ा कंदासीं राणे जे पेड़े जा माण्हू हुन जे लास खे सुञाणे न सघंदा। शबाना मां तुंहिंजी चाची भी थिया ऐं तुंहिंजी सुठी सहेली भी इन में कोई शक चाची भी ऐं सहेली भी पर मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध ॿुधायो तू कोशिश कर ऐं पंहिंजो पाण खे एॾो तयार कर जीअं तू शहज़ादी लगे ऐं हुअ बि तू कंहिं शहज़ादी खे घटि थोड़ी हा पर वो छाजे लाइ छाजे बारे में ॻाल्हियूं करे रहियूं आहियो? असां ॾेराणियूं न बल्कि भेनर आहियूं। मुंहिंजे दिमाग़ में हिकु ॻाल्हि हली रही आहे सुभाणे दातर खान अची रहियो आहे ऐं असांजी हवेली में छोकिरी भी हिकिड़ी ई आहे ऐं जेकॾहिं शबाना दातर खान खे पसंदि अची वई त हिन जागीर जी मालकियाणी थी वेंदी पोइ सॼी मिल्कियत अवांजे हथ में शबाना हाणे ॻाल्हि सम्झ में आहे सुभाणे तयार भी थी जाए ऐं नओं जोड़ो भी पाए जो आया थे भत खाण आया हूं काढ़े दे भत खणिया खाऊं गोमली मेहमान का पूछा कबिया छो आया हूं ओ चरिया के कमकार सा आया है घूमण आया हो ना पिनण आया हूं अथई पैसा देखे रात मालिक अच्छो मुंह करे अच्छो मुंह करे यो जा तो जाई तड़ी अच्छे मुंह करण जे लाइ मायूं छोरियूं हज़ार रुपया खर्च कंदियूं ने क्रीम बिली चाहिए फार्मूला हणदियूं ने मां तो तोखे दुआ तो कयां त मालिक अच्छो मुंह करे मुफ्त में कई कस थई मुझो गोला लगे गुम थियो आ असां ताकारन के अॼु ताईं पंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में कोन आयूं त तोखे कीअं ईंदियूं दरवेसे करोड़नि जूं ॻाल्हियूं करोड़नि जूं मुखे एॾो मथो ना जो ता असां वेही हणा असांखे पंहिंजो मथो छो हणंदी आहे मथो हण के भित सां जबल सां को धक त लॻई हां हे मां चरिया ले किथां जे गॾु थियो ने मथो खाई विया मुंहिंजो असां ये लाइ कीअं पीके फिल्म ठाही आहे
जे हे मोहनो मूंखे न मिली हाणे पिक्चर फिल्म ठही कोन सघे हा चुप पाली ॿुधा मूं वटि मूंखे थो चई बसि मां फिल्म कोन कंदुमि। अरे राम मजाक थो कयां तूं जे फिल्म में कमु न कंदे न त करोड़नि रुपयनि जो नुक़सान थी वेंदो बसि मां सोली थो चवां। भला ॿुध इहा सोली छा आहे? सोली माना माफ़ी फिल्म दुनिया में कहावत बबु आहे न पोइ सोली चइबी आहे पोइ वरी माण्हू ठही वेंदो आहे। सोली घेण गोली मूं तो गई फिल्म खां तुंहिंजी पीके फिल्म मूंखे जलील करे छॾियो आहे ऐं मुंहिंजा कन ई अलाए कीअं करे छॾिया अथसि। अडा बसि आख़िरी सीन हा बसि आख़िरी सीन पोइ फिल्म पीके जो मां कोन चवंदुसि। वरी कहिड़ो आख़िरी सीन? जेको पीके छोरनि जा हथ न पकड़ींदो आहे उहो सीन तूं हिन पेड़े वारनि छोरनि जा हथ पकड़ उहो सीन ख़तमु। हा सही आहे इहो हथ पकड़ण वारो सीन भलो आहे। ठीकु आहे फिल्म जो पहिरियों सीन इहो कंदासीं। ख्याल सां हथ पकड़जां मतलब रेल कल वारे पट्टी छॾींदी। मां चाहियां थो त मां पंहिंजे हयाती में हिन जागीर जो वारिस मुक़ररु करे वञा ऐं उन जो वारिस ॾातर ख़ान आहे। ऐं जेकॾहिं शबाना ॾातर ख़ान खे पसंदि अची वई त हिन जागीर जी मालिकियाणी थी वेंदी। पोइ सॼी मिल्कियत आवाज़ जे हथ में। तुंहिंजे उभरंदड़ जवानी जे छुलकंदड़ जाम जे नशे में ईअं अची चुको आहे जीअं रूह बेजान जिस्म में अची जिस्म खे जानदार बणाईंदो आहे। कुंजल तुझे प्रेम नगर में जिंदगी वसाए वेठी आहे। हाणे कुंजल जो जीअण बि तुंहिंजे लाइ ऐं मरण बि तुंहिंजे लाइ। जुगनू जो तोसां वाइदो आहे पंहिंजी जान खां वधीक तोसां प्यार कर। जुगनू अॼु तूं पंहिंजे रूह में रलाए प्रेम जे बंधन में मूंखे ॿधी छॾ। अञा को दाणो पानी लिखियल हुयसि जिंदा जमीन में दफ़न थी वञे हा। वाह जो वच हुयो जेकॾहिं मेंगलो गुलाब खे गाॾी ते न खणी वञे हा अहिड़ी चमटा लत ॾेई साह कढी छॾियांसि हा। हर पेड़े जे माण्हू खे उकसार करे छॾियो कुत्ते वारो चकणी असांजे माण्हू खे नुक़सान न रसाए। काका मुंहिंजी इहा सलाह आहे त दुश्मनी खे हिते ई ख़तमु कयो न त सुकनि सां गॾु सावा बि सड़ी हाथ करे वियो ही तूं छा थो चवे अॻिराई हुननि जी ऐं माठ वरी असां करे वियो ईअं हर किच कोन थींदो। ईअं थींदो असां पंहिंजी जाती दुश्मनी जे करे पेड़े वारनि खे मुसीबत में नथा विझण चाहियूं। हिन पेड़े जा सभु माण्हू बराबरि आहिनि कंहिं बि हिक सां दुश्मनी सॼे पेड़े सां दुश्मनी आहे। मां पंहिंजे बाबू जी वसियत मुताबिक़
कंहिंखे इजाज़त ॾियां जो हू पलांत करे? हाँ हाँ ज्यादा तुझे बापू जी वसीयत जहिड़ो शुरू थी चुको आहे जहिड़े जी शुरूआत असां न पर गुलाबारनि कई आहे। तूं छा थो चई असां पंहिंजा सिर उन्हनि ते अॻियां ॾेई बीहूं जीअं हू असांजा सिर कातनि सां वठी छॾनि? इएं न। सिर वठण खां पहिरियां इहा ॻाल्हि मां पंचायत में उछलाईंदुसि त हिन झेड़े खे हिते ई रोकियो। बाक़ी रहियो बाबू जो पलांत, वक़्तु आयो न ज़रूर कंदासीं। जेसीं ताईं पंचायत में तूं ॻाल्हि उछलाई तेसीं ताईं असां मथनि ते पोतियूं रखी हिननि पेड़नि जे अंदरि वेठा रहूं, इएं न? काका ॾिसो, हिकु ॿ ॾींहं तव्हां दुश्मनी जो बचा कयो, मां मसइले जो हल कढी थो वञां। बचाव कंदे कंदे दुश्मन असांखे हिते मारियूं हलिया वञनि ऐं असां चुप हुजूं। ही तुंहिंजे बापू जो प्लान आहे। विधे विधे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञ, जेकॾहिं दुश्मन हिन पेड़े अंदरि आया त जिंदा वापसि न वेंदा। सरकार जीअं अव्हां जो हुकुम हूंदो ईअं ई थींदो। दातर खान शहर खां वापसि अची रहियो आहे। वापसी में कच्चे वारे रस्ते ते उन जो दम बर्बाद करणो आहे। जीअं अव्हां जो हुकुम। हादसो हुजणु खपे। जीअं अव्हां जो हुकुम सरकार। दातर खान के माराए सॼी जागीर मथां काबिज़ थियण थो चाहे। सिर्फ ज़ोरावर खान न पर असां सभु ॿाहिरि। वाह जी सोच विराई अथई। हेॾां दातर खान मरंदो ऐं होॾां बेराम खान, पोइ हिन सॼी जागीर जा वारिस असां। शबाना राज ही कारो टिको मां तोखे इन जे करे थी हणा त तोखे नज़र न लॻे। माशाल्लाह ॾाढी सुहिणी थी लॻी। हाँ मेघला जी मूंखे बासा अज तो राणा जो सिर कंहिं हालत में कटे अचणो आहे। मूंखे बासा तू को बि फिक्र न कर। अज मेघलो ख़ाली हथे वापसि न मोटंदो। जे राणो मिली वियो त ठीक, न त हुन जे बस्तीअ जो को न को माण्हू मारे मां जरूर हिते वापसि मोटींदुसि। भली राणा जी बस्तीअ जो को ख़सीस माण्हू हुजे ऐं हुन जे मरण खां पोइ राणो हुन जी पलांत लाइ ज़रूर ईंदो ऐं पोइ हुन जे लाइ असीं अहिड़ो त ॼार विछाईंदासीं जो हुन ॼार खां निकिरी न सघंदो। मुखी बासा तूं कमाल थो करीं।
इहो राणू एतिरा साल गुजरिया पंहिंजे भाउ जो प्लान न करे सघियो। हिकु खसीस माण्हूअ जो छा प्लान कंदो इहो राणू? वेंगला वो दौर ॿियो हो जॾहिं राणा जे साथ में केर बि न हो। ऐं हाणे सॼो पीड़ो राणा सां गॾु आहे। दुश्मन खे कमज़ोर सम्झण बेवकूफ़ी आहे। मूंखे वासा इहो राणू सॼे बेड़े सां गॾु हुजण जे बावजूद बि असां सां पलाद नाहे करे सघियो। उन करे हू पलाद नाहे करे सघियो जो मूं राणा खे कॾहिं बि पलाद जी विधी नाहे ॾिनी। उन करे राणा खे मारणु ज़रूरी आहे। ठीक आहे मूंखे वासा, जे राणू न सही जे हुनजो भाइटियो हुयो आकाश मिली वियो किंत न छॾींदो सांस। हाणे खे अहिड़ो त धकु हणंदासीं के साल उथी न सघंदो। ठीकु आहे। निंगला माण्हू खे मारे छा मिलंदो? दुश्मनी खत्म करे अमुन जी जिंदगी गुजारियो। तो औरत जे करे असीं मर्द पंहिंजा फैसला बदलाए छॾियूं। हाँ ऐं दुश्मन खां डिॼी छा जे लाइ हथ वधायो? तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे अॻिते पंहिंजी ज़ुबान मां अहिड़ा लफ़्ज़ कढिया अथई त दुश्मन खे मारण खां पहिरीं तोखे मौत ॾेई छॾींदुसि। अम्मा जी पेती में शायद बापू जी तस्वीर आहे। बापू केॾो न सुठो आहे। बापू तू असांखे छॾे काॾे हलियो वियो आहीं? केॾो तरसी आहियां तुंहिंजे प्यार जे लाइ बापू। नंढेला खां वठी जवानी ताईं रोज़ सोचींदी आहियां तू कॾहिं ईंदे, कॾहिं मूंसां कुर्ब कंदे। हाँ रोज़ तोखे तंग कंदुसि। कैसा ॻाल्हाए रही है? हाँ तो मैं चाहती कुछ भी ना मां। तोखे केतिरा दफ़ा मना कई अथमि त मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर पेती न खोलींदी कर। मां चोरी त न पई कयां, मां पेटीअ में रखियल सामान पई ॾिसां। माजी जा पुराणा दास्तान टाकियल दिल जे बखियनि खे वरी न उॾाड़ींदी कर। हंधा हंधा जख्मनि खे ताज़ो था कनि। हिन फोटो जे पोयां कहिड़ी हक़ीक़त लिखियल आहे? बेमक़सदा सवाल न पुछंदी कर। जिंदगी जूं नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं हर माण्हू सां गुज़रंदियूं आहिनि। को पहाड़ जो दास्तान कोन किरियो आहे जो तूं परेशान थी थी। अम्मा इहो फोटो
बापू जो है ना ओने तुझो बापू मरी वियो। हल वञी पाणी जो घड़ो भरे अच। बस यह आखिरी ख्वाहिश आहे त दातर खान हिन जागीर जो वारिस थिए। तव्हांखे कंहिं शइ जी फिक्र करण जी ज़रूरत नाहे। तव्हां हाणे सिधा थी सुम्हो त मां तव्हांखे ज़ोर ॾियां। हिनखे कंहिं मारियो आहे? मेंखले वारा मारे दा हिनखे। दुश्मनी एॾी वधी वई पेड़े वारे खे मारे विया आहे। अञा तूं चई पियो असांखे ख़ामोश थी वियो। हाणे ख़ामोश थियण जो वक़्तु थियो। बस पहिरियों वार हुननि कयो आहे, ॿियो वार असां कंदासीं। असां पर हिन बेगुनाह खे मारण सां ही तुंहिंजे बापू जो प्लान न आहे। हिन जो प्लान वठण वेंदासीं जो हिन जे ॿारनि खे को बि एतिराज़ न आहे। ॿुधाए हिननि पेड़े वारनि खे तुंहिंजे भाउ जो प्लान कयूं छा न, या तुंहिंजे भाउ जो खून ज़ाइगान करे हुननि खे माफ़ करे छॾियूं। मूंखे पंहिंजे भाउ जो प्लान खपे। ॿुधाई हिन जी ज़ुबान जेसी ताईं तुंहिंजे बाबू जे प्लान जो वक़्तु अचे तेसी ताईं हिसाब वठणो आहे गुलाब वारनि खां।